नासिर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सकरन में चौथे ॾींहुं बि स्कूलनि कॉलेजनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदा रज़ा मोहम्मद से हल्का जी रज़ा मोहम्मद। जी बिल्कुल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु सकरण में चौथे ॾींहुं बि दफ़्तरनि जी मुकमल तालाबंदी रही। जीअं सकरण जे वेटनरी यूनिवर्सिटी, गर्ल्स कॉलेज, बॉयज़ हाई स्कूल, गर्ल्स बॉयज़ हाई स्कूल, लेडीज़ ऐं ॿियूं जेके बि ऑफिसूं आहिनि रेवेन्यू जूं, असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस, मुख़्तियार कार जी ऑफिस, उन जो मुकमल तालाबंदी कई वई आहे। जॾहिं त आपका जे अॻुवाणनि ऐं ॿियनि यूनियन जे अॻुवाणनि इमाम ख़्याल, लुकमान कीरियो, हैदर खानज़ादा, गुलाम नबी, मल्ला अज़ीज़ लाखो ऐं ॿियनि ॿुधायो, जब्बार चांडियो त जेसिताईं हीअ असांजा मुतालबा पूरा नथा कया वञनि तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। ऐं 6 तारीख़ ते कराची बिलावल हाउस जे आलो मुलाज़िम लखे मुलाज़िम धरणो हणंदा। जी रज़ा मोहम्मद तफ़सील ॾियण जे लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।